आदिलपुर में रूरल हेल्थ सेंटर की इमारत ज़बून हाल बणियल छित जा चापर करण सबब मासूम नीगरी और औरत जख्मी थी पयूं। ख़बर शामिल कर रहा आहियूं। आदिलपुर में रूरल हेल्थ सेंटर की इमारत ज़बून हाल बणियल छित जा चापर करण सबब मासूम नीगरी और औरत जख्मी थी पयूं। इमारत जा चापर करण सबब नीगरी अफसाना और विमलाए आयल मारवी ज़ाल महताब सख्त जख्मी थी पयूं। खबर शामिल कर रहा आहियूं। आदिलपुर में रूरल हेल्थ सेंटर की इमारत ज़बून हाल बणियल छित जा चापर करण सबब मासूम नीगरी और औरत जख्मी थी पयूं। इमारत की छित जा चापर करण सबब नीगरी अफसाना और विमलाए आयल मारवी ज़ाल महताब सख्त जख्मी थी पयूं। उन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद है आदिलपुर मां माजिद अली कलवड़। जी माजिद अली, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल ही आदिलपुर रूरल हेल्थ सेंटर की छत में चापर करण जो मामूल है वो रोज़ बनल है। जैसे तो अॼु जेको आहे त सुबुह जो सवेर मासूम निगरी एक औरत जेका है जख्मी थी पिया। ॿिनि जख्मियुनि खे गंभीर जोगी हालत में एमरजेंसी वार्ड में दाख़िल किया है। जख्मियुनि में मासूम निगरी अफसाना शेख ऐं मारवी शामिल आहिनि। मारवी डिलीवरी लाइ रूरल सेंटर आई हुई। जॾहिं त नीगरी अफसाना इलाज लाइ अस्पताल पहुची हुई। इन दौरान ओचितो छत जा चापर करण सबब ॿई ॼणा जख्मी थी पिया, जिनखे अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। जॾहिं त रूरल सेंटर आदिलपुर जी इमारत खस्ताहाल इहो शिखर आहे, जंहिंजे करे चापर करण जो रोज़ जो मामूल आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा ही जेका रूरल सेंटर आदिलपुर जी हॉस्पिटल आहे मुख़्तलिफ़ हंधनि सां उखड़ियल टुटियल आहे, जंहिंजे करे अक्सर वक़्ते सां जेको आहे त इहे जेका चापर करण जे सबब काफ़ी दफ़ा माण्हू अॻु बि ज़ख्मी थी पिया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां त रूरल सेंटर आदिलपुर में कुझु ॾींहं पहिरां इहो हादसो पेश आयो। जॾहिं त वाक़े खां पोइ जेको आहे त वार्तनि में गॾिजी चढ़ाए ज़रियनि मूजिबि रूरल सेंटर आदिलपुर जी इमारत जी खस्ताहाली बाबति केतिरा ई बेगा लाका भले अख़्तियारनि खे आगाह कयो आहे, पर मुफ़्ती सतह ते विज़िटूं कोन कयूं आहिनि। मरमत कमल न सम्झण अफ़सोसनाक आहे। जॾहिं वाक़िया रोज़ जो मामूल आहे। वाक़े खां पोइ मुतासिर खाने इलाइक़े वास ज़िम्मेवार खां जांच कराए अस्पताल जी इमारती फौरी तौर मरम्मत करण जो मुतालबो कयो। वाक़े बाबति इंतज़ामिया जो सरकारी मौक़िफ़ हिन जी ख़बर साम्हूं न अची सघियो आहे। जी वॾी महिरबानी माजिद अली कलवड़ तफ़सील ॿुधाइण लाइ।